क्लास 9 मजमून रियाजी यूनिट 1 लेसन 24 बेसिक ऑपरेशंस ऑन कॉम्प्लेक्स नंबर्स मुंहिंजे लतन ते बुनियादी अमल पार्ट 3 आऊं आहियां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अव्हांखे भली कार ॿारो पोयनि सबक़नि में असां बेसिक ऑपरेशंस ऑन कॉम्प्लेक्स नंबर यानी मुंहिंजे लतन ते बुनियादी अमल जे बारे में पढ़ी रहिया हुआसीं जंहिंमें असां मुंहिंजे लतन जी जोड़ कट ऐं ज़रब जे बारे में पढ़ी आया आहियूं हिन सबक में असां डिवीजन ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर्स यानी मुंहिंजे लतन जी वंड जे बारे में पढ़ंदासीं Z1 ऐं Z2 असां वटि ॿ मुंहिंजे लत आहिनि Z1 छाजे बराबर आहे Z1 बराबर आहे a प्लस आयोटा b जंहिंखे असां ऑर्डर्ड पेयर में लिखी सघूं था a कामा b Z2 असां वटि बराबर आहे c प्लस id जंहिंखे असां ऑर्डर्ड पेयर में c कामा d जे बराबर लिखी सघूं था हाणे हिते इहा ॻाल्हि पियो करे त Z2 जी जेका वैल्यू आहे उहा कॾहिं बि 0 नथी थी सघे हाणे असां वंड कीअं छॾाईंदा आहियूं सभ खां अवल लिखंदासीं त Z1 डिवाइडेड बाय Z2 पोइ असां इन खे लिखी ईंदासीं त जेका हिते Z1 जी वैल्यू हूंदी उहा असां न्यूमरेटर में लिखंदासीं जेका Z2 जी वैल्यू हूंदी उहा असां डिनोमिनेटर में लिखंदासीं त पोइ असां इन खे लिखंदासीं a प्लस आयोटा b डिवाइडेड बाय c प्लस आयोटा d हाणे असां छा कंदासीं त इन जी वंड छॾाइणी आहे त ॿारो हाणे हिते यादि रखो त जेकॾहिं असां वटि डिनोमिनेटर में छा हुजे असां वटि जेकॾहिं डिनोमिनेटर में कॉम्प्लेक्स नंबर अची थो वञे त उन खे कॉन्जुगेट मेथड वारे तरीक़े सां हिन खे छॾाईंदा आहियूं हाणे कॉन्जुगेट मेथड कहिड़ो आहे त असां डिनोमिनेटर जो हिते कॉन्जुगेट मालूम करे पोइ उन सां ज़रब ऐं वंड कंदा आहियूं हाणे अचो त असां ॾिसूं त इहो कीअं थो थिए हाणे इहो थी वेंदो त Z1 डिवाइडेड बाय Z2 इज इक्वल टू a प्लस आयोटा b डिवाइडेड बाय c प्लस आयोटा d हाणे हिते छा थींदो असां हिन जो कॉन्जुगेट मालूम कंदासीं छाकाणि त डिनोमिनेटर में कॉम्प्लेक्स नंबर अची वियो आहे न जॾहिं डिनोमिनेटर में कॉम्प्लेक्स नंबर अची वेंदो पोइ असां जो कॉन्जुगेट मालूम कंदासीं ऐं पोइ उन सां ज़रब ऐं वंड करे ईंदासीं पोइ हिन जो कॉन्जुगेट छा थींदो इहो थींदो c माइनस id छाकाणि त इमेजिनरी पार्ट जी जॻह साइन तब्दील कंदा आहियूं कॉन्जुगेट जे अंदरि असां पढ़ी आया आहियूं इहे शयूं पोइ छा थींदो त इनटू c माइनस id हिते थींदो वरी वंड में अची वेंदुसि मथे ज़रब में हुयो त c माइनस id अहिड़े तरीक़े सां हाणे जॾहिं असां हिनखे सिंप्लीफाई कंदासीं छाजे बराबरि थींदो इहो बराबरि थींदो त a प्लस ib इनटू c माइनस id ऐं हेठि अपॉन में छा अची वेंदो अपॉन में अची वेंदो c प्लस id c माइनस id अहिड़े तरीक़े सां हाणे असां इनखे सिंप्लीफाई करण जी कोशिशि कंदासीं त ब्रैकेटूं असां कीअं छॾाईंदा आहियूं त असां हिकिड़ी ब्रैकेट खणंदा आहियूं उन जो हिकिड़ी ब्रैकेट जो को टर्म खणंदा आहियूं उनखे ॿी ब्रैकेट सां ज़रब करे वेंदा आहियूं पोइ वरी असां जो ॿियो टर्म खणंदा आहियूं पोइ अॻी ब्रैकेट सां ज़रब करे वेंदा आहियूं त अहिड़े तरीक़े सां हाणे हिते छा थींदो हिते थींदो त असां a खणंदासीं पहिरीं ब्रैकेट में a खईंसीं पोइ असां c माइनस id सां हिनखे ज़रब करे वेंदासीं पोइ वरी छा खणंदासीं प्लस ib खणंदासीं प्लस ib खईंसीं पोइ अॻी ब्रैकेट सां वरी हिनखे ज़रब ॾेई वेंदासीं अहिड़े तरीक़े सां पोइ अपान में हाणे छा आहे असां वटि अपान में जेको आहे उहो टर्म असां वटि इन तरीक़े सां आहे त c प्लस id c माइनस id याने हिते ॾिसो टर्म साॻा पिया अचनि हिते बि c आहे हिते बि c आहे हिते छा आहे id आहे हिते बि id आहे जॾहिं असां वटि a प्लस b ऐं a माइनस b अची वेंदा आहिनि पोइ असां हुते फार्मूलो इस्तेमालु कंदा आहियूं हाणे हिते फार्मूलो इस्तेमालु थींदो इहो हिन तरीक़े सां स्टैंडर्ड फॉर्म जो हीअं आहे न त a प्लस b इनटू a माइनस b इहो छाजे बराबरि आहे तव्हां अलजबरा जे अंदरि पढ़ी आया आहियो इहो छाजे बराबरि आहे a प्लस b इंटू a माइनस b छाजे बराबरि थींदो आहे इहो बराबरि थींदो आहे असां वटि a स्क्वायर माइनस b स्क्वायर जे हाणे हिते असां डिनोमिनेटर ते इहो जेको फार्मूला आहे इहो इस्तेमालु करे वेंदासीं पोइ इहो छाजे बराबरि थींदो इहो असां वटि बराबरि थींदो c स्क्वायर माइनस आयोटा d होल स्क्वायर अहिड़े तरीक़े सां हाणे असां छा कंदासीं त a खे खणी हिन टर्म सां मल्टीप्लाई करे वेंदासीं ऐं ib खे खणी उहो हिन ब्रैकेट सां मल्टीप्लाई करे वेंदासीं त पोइ हाणे ॾिसो छा थो थिए इहो थींदो त ac माइनस aid या वरी असां लिखंदासीं adi प्लस bci त ऐं हिन जॻह ते छा आहे त ib इंटू id आहे त i इंटू i थींदो i स्क्वायर ऐं bd त प्लस इंटू माइनस माइनस त पोइ इहो छाजे बराबरि थींदो इहो बराबरि थींदो माइनस
बी डी आई स्क्वायर अपान में छा थींदो अपान में साॻियो थींदो अञा बि यानी कि असां फर्दर सिंप्लीफाई कयूं छा थींदो हीउ थींदो सी स्क्वायर माइनस डी स्क्वायर इंटू आई स्क्वायर अहिड़े तरीक़े सां हाणे असां इनके फर्दर सिंप्लीफाई कंदासीं ऐं हिते जिते जिते आयोटा स्क्वायर पियल आहे उते आयोटा स्क्वायर जी जेका आहे वैल्यू पुट करे वेंदासीं सही आहे त आयोटा स्क्वायर जी वैल्यू छा हूंदी आहे उहा हूंदी आहे असां लिखूं था त बिकॉज आयोटा स्क्वायर इज इक्वल टू -1 त हाणे असां उते मथे उनके सिंप्लीफाई था कयूं छा थींदो हिते थींदो z1 अपान z2 इज इक्वल टू AC प्लस BCI मां हिनखे रीअरेंज कयो हिते माइनस ADI माइनस BD इंटू -1 थियो अपान में असां वटि छा थींदो अपान में असां वटि थींदो त C स्क्वायर माइनस D स्क्वायर इंटू -1 अहिड़े तरीक़े सां पोइ जॾहिं असां फर्दर इनखे सिंप्लीफाई कंदासीं छा जे बराबरि थींदो इहो बराबरि थींदो त AC प्लस पर हिन जाइ ते ॾिसो तव्हां त हिते आयोटा हिन में बि आहे आयोटा हिन में बि आहे त इन में असां आयोटा खे जेकॾहिं कॉमन करे छॾियूं त पोइ छा थींदो हिते थींदो त आयोटा ॿाहिरि निकिरी आयो कॉमन अंदरि छा बचो अंदरि बचो BC माइनस AD अहिड़े तरीक़े सां ऐं हिते हेॾां छा थियो हिते थियो माइनस BD इंटू -1 इहो थींदो प्लस BD छा थींदो हिते हाणे हिते थींदो प्लस BD अहिड़े तरीक़े सां हिते अपान में ॾिसूं छा थो बीहे हाणे हिते थींदो त C स्क्वायर साॻियो माइनस जो D स्क्वायर इंटू -1 माइनस जो D स्क्वायर इंटू -1 थींदो प्लस जो D स्क्वायर हिते थी वियो प्लस जो D स्क्वायर हाणे छा थो कयां मां हिते फार्मूलो तव्हां लिखी छॾियो हूंदो मां हिनखे मिटाए थो छॾियां छाकाणि त स्पेस कोन्हे का हाणे फर्दर इहो छा जे बराबरि थींदो इहो बराबरि थींदो त Z1 डिवाइडेड बाय Z2 इज इक्वल टू हाणे हिते जेके आहिनि न जेके आयोटा खां अलावा लिखियल आहिनि उनखे पहिरियां लिखी था छॾियूं ठीकु आहे ऐं जेको आयोटा वारो टर्म आहे उनखे बाद में था लिखी छॾियूं हाणे इहो थी वेंदो त AC प्लस थींदो BD प्लस आयोटा BC माइनस AD डिवाइडेड बाय C स्क्वायर D स्क्वायर हाणे जेकॾहिं असां इन खे ऑर्डर पेयर में लिखूं त पोइ छा थींदो Z1 डिवाइडेड बाय Z2 इज इक्वल टू थींदो AC प्लस BD डिवाइडेड बाय C स्क्वायर प्लस D स्क्वायर आयोटा वाले टर्म खे कामा खां बाद में लिखबो आहे पोइ छा थींदो इहो थींदो BC माइनस AD डिवाइडेड बाय C स्क्वायर प्लस D स्क्वायर ॿारो हाणे असां हिनखे जेको आहे ब्रैकेट में बंदि करे छॾींदासीं हाणे तव्हांखे जेकॾहिं टर्म Z1 ऐं Z2 मिलंदो हिन फार्मूला जे तहत तव्हां हल करे सघो था सही आहे पर जेकॾहिं असां हिनखे फर्दर ईअं बि लिखी सघूं था त असां मां आयोटा हाणे मिटायांसि थो सही आहे आयोटा स्क्वायर जेका वैल्यू आहे उहा ख़तमु थी हाणे मां इहा ॻाल्हि इन तरीक़े सां लिखी सघां थो जेकॾहिं असां वटि A, B डिवाइडेड बाय अगरि C, D हूंदो जॾहिं असां उनखे सिंप्लीफाई कंदासीं त असांजो जेको आंसर ईंदो या जेको फार्मूला आहे उहो हिन तरीक़े सां इनखे हल कयो वेंदो उहो कहिड़ो हूंदो AC प्लस BD इहे शयूं तव्हांखे यादि रखणियूं आहिनि डिवाइडेड बाय C स्क्वायर प्लस D स्क्वायर कामा BC माइनस AD डिवाइडेड बाय C स्क्वायर प्लस D स्क्वायर हाणे इहे फार्मूला आहिनि इहे फार्मूला तव्हांखे ॿई यादि करणा पवंदा जेकॾहिं तव्हां वटि जेकॾहिं सम डायरेक्ट इन तरीक़े सां थो अचे A, B, C, D हिन तरीक़े सां ऑर्डर पेयर में थो अचे या तव्हां वटि जेके डायरेक्ट वैल्यूज़ था अचनि पोइ तव्हां उनखे ऑर्डर पेयर में बदिलाए पोइ ही फार्मूला अप्लाई करे सघो था जेकॾहिं न तव्हां वटि सम जेकॾहिं Z1 ऐं Z2 जी वैल्यू हुजे पोइ बि तव्हां हिन तरीक़े सां उनखे हल करे सघो था अहिड़े तरीक़े सां हा हिते वरी बाक़ी जेका आख़िरी ॻाल्हि तव्हांखे 1 सेकेंड मां सम्झायां थो जॾहिं तव्हांजे छा हुजे डिनोमिनेटर में कॉम्प्लेक्स नंबर अची वेंदो आहे त पोइ असां उनजी कॉन्जुगेट मालूम कंदा आहियूं मतिलबु त कॉन्जुगेट मालूम करे पोइ उन सां ज़रब में डिवाइड करे वेंदा आहियूं अहिड़े तरीक़े सां ॿारो हाणे असां वटि सम आहे सिंप्लीफाई 2 + 3 आयोटा डिवाइडेड बाय 4 + 2 आयोटा हाणे असां इनखे हल कंदासीं सभ खां अवल लिखंदासीं त सॉल्यूशन लिखण खां पोइ असां छा कंदासीं लिखंदासीं 2 प्लस पहिरियों स्टेप सेम लिखंदा आहियूं 2 + 3 आयोटा डिवाइडेड बाय 4 + 2 आयोटा हाणे असां इन टर्म खे जेको आहे ऑर्डर पेयर में लिखी सघूं था 2, 3 डिवाइडेड बाय 4, 2 अहिड़े तरीक़े सां
हाणे असां छा आहे त हाणे असां टर्म छा थियो 2, 3, 4, 2 हाणे हिन जी छा करणी आहे असांखे वंड छॾाइणी आहे त हाणे असां वटि जेको फार्मूला आहे उहो कीअं थियो असां वटि फार्मूला जेको आहे उहो आहे त because we know that a comma b divided by c comma d is equal to ac plus bd divided by c square plus d square comma bc minus ad divided by c square plus d square हाणे इहो असां वटि फार्मूला आहे हाणे असां जस्ट छा कंदासीं त हिन फार्मूला जे अंदरि जस्ट जेके वैल्यूज़ आहिनि उहे पुट कंदासीं हाणे 2, 3 अपॉन 4, 2 हाणे हिन में ए बी सी जूं वैल्यूज़ कहिड़ियूं आहिनि असां हुनखे हुन टर्म खे नाला ॾींदासीं ए बराबरि आहे 2 जे ऐं जेको बी बराबरि आहे 3 जे ऐं जेको सी बराबरि आहे 4 जे ऐं डी बराबरि आहे 2 जे अहिड़े तरीक़े सां हाणे जस्ट असां छा कंदासीं इहे जेके वैल्यूज़ आहिनि मथियूं उहे हिन फार्मूला जे अंदरि पुट करे वेंदासीं ठीकु आहे पोइ छा जे बराबरि थी वेंदियूं इहो बराबरि थी वेंदियूं त इज़ इक्वल टू लिखंदासीं सही आहे असां हाणे छा कंदासीं त हीअ जेके आहिनि ए बी डिवाइडेड बाय सी डी उहे हिन टर्म जे बराबरि आहिनि त असां राइट साइड जेको बराबरि जो आहे उन में जेके आहिनि वैल्यूज़ पुट करे वेंदासीं हाणे इहे छा जे बराबरि थींदा हाणे ए जी जेका वैल्यू आहे उहा आहे 2 इंटू सी जी वैल्यू घणी आहे उहा आहे 4 2 इंटू 4 प्लस हाणे प्लस आहे असां वटि बी डी त हाणे हिते असां बी डी में वैल्यूज़ पुट करे वेंदासीं त छा थींदो बी जी वैल्यू घणी आहे बी जी वैल्यू आहे 3 इंटू डी जी वैल्यू आहे 2 अहिड़े तरह सां डिवाइडेड में छा थींदो सी स्क्वायर डी स्क्वायर त 4 स्क्वायर छाकाणि त सी जी वैल्यू आहे 4 प्लस डी स्क्वायर डी जी वैल्यू आहे 2 त 2 स्क्वायर कामा ॾींदासीं वरी हिते असां छा कंदासीं त बी सी माइनस ए डी जेके वैल्यूज़ आहिनि पुट करे वेंदासीं त बी सी छा जे बराबरि आहे त बी जी वैल्यू आहे असां वटि 3 ऐं सी जी जेका वैल्यू आहे उहा आहे 4 3 इंटू 4 माइनस ए जी वैल्यू आहे 2 डी जी वैल्यू आहे 2 अहिड़े तरीक़े सां पोइ डिवाइड में अची वेंदो सी स्क्वायर डी स्क्वायर यानी 4 स्क्वायर प्लस 2 स्क्वायर अहिड़े तरीक़े सां हाणे असां हिनखे बंदि करे छॾियोसीं ऑर्डर पेयर में हाणे जॾहिं असां हिनखे फर्दर सिंप्लीफाई कंदासीं त इहो छा जे बराबरि थी वेंदो इहो बराबरि थी वेंदो हाणे ई थियो बिचोंग 8 बिटरी 6 हाणे थियो बिचोंग 8 प्लस बिटरी 6 डिवाइडेड बाय हाणे 4 चौंग थियो हिते घणो 4 चौंग 16 प्लस ॿी विकाई 4 विझंदासीं कामा ऐं हेॾां छा थी वियो हिते थियो 3 चौंग 12 माइनस ॿी विका 4 हिते थी वेंदो त 12 माइनस 4 डिवाइडेड बाय 4 चौंग 16 प्लस ॿी विकाई 4 अहिड़े तरीक़े सां हाणे असां हिनखे ऑर्डर पेयर में बंदि कयोसीं पोइ इहो फर्दर छा जे बराबरि थी वेंदो इहो बराबरि थी वेंदो असां वटि 8 ऐं 6 थी विया 14 8 ऐं 6 थी विया 14 ऐं 16 ऐं 4 थी विया 20 त हिनखे लिखंदासीं 14 भाङे 20 हीअ थी वियो 14 भाङे 20 पोइ हिनदासीं कामा अहिड़े तरीक़े सां हीअ टर्म घणो आहे 12 मां 4 विया बाक़ी 8 त 16 ऐं 4 थी विया घणो 20 त इहो थी वियो 8 भाङे 20 हिते थी वियो 8 भाङे 20 असां हिनखे बंदि कयोसीं अहिड़े तरह सां हा हाणे असां छा कंदा हाणे हिते ॾिसो त कॉमन टेबल हुन ते वञे पई थी छा जी वेंदी हिते 2 जी वञे पई ऐं हिते छा जी वञे पई 2 जी पोइ हाणे छा थींदो हिते थींदो त 2 7 14 बिॾा 20 बिचोंग 8 बिॾा 20 अहिड़े तरीक़े सां छा जे बराबरि थी वियो इहो बराबरि थी वियो 7 भाङे 10 कामा 4 भाङे 10 अहिड़े तरीक़े सां हाणे जेको असांजो आंसर आयो उहो ही आयो 7 भाङे 10 कामा 4 भाङे 10 हाणे अहिड़े तरीक़े सां ॾिसो ॿारो असां जेको हिते फार्मूलो इस्तेमालु कयोसीं हीउ फार्मूलो जेको असां पोएं जेको आहे पोएं स्लाइड ते असां प्रूव करे आया हुआसीं उहो फार्मूलो इस्तेमालु कंदे असां हिनखे जेको आहे सॉल्व कयोसीं इन सम खे अहिड़े तरीक़े सां ॿारो असांजो अॼु जो सबक़ु पूरो थियो वरी मिलंदासीं नए सबक़ में तेसीं ताईं अलॻि आहे।